वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो हिकु बहितरीन वाक़े जे बारे में जेको धाड़ेलनि जो टेम हुयो जलाल चांडे जे टेम में। ऐं इहो वाक़ियो असांखे गुलाम जेको आहे सो जलाल चांडे जो सालो आहे जंहिंजो नालो गुलाम सेन आहे दोस्तो, उन जे ज़बानी असां ॿुधो आहे। ऐं इहो वाक़ियो तमामु घणो मशहूरु ऐं जेको आहे सो मक़बूल वाक़ियो आहे जलाल चांडे जी ज़िंदगीअ जो। इन वाक़े जे बारे में मुकमल ॻाल्हि कंदासीं दोस्तो। जलाल चांडियो ऐं जलाल चांडे जे सालो जेको आहे गुलाम सेन, इहे ॿई पाण में ओताक खां निकिता ऐं कंहिं कमकार जे सिलसिले में। उन टाइम में जलाल चांडियो मोरे शहर में रहंदो हुयो ऐं मोरे शहर मां निकिरी करे पंहिंजे घर मां शहर जी तरफ़ आयो कंहिं कमकार जे लाइ। त उते ॾिठईं हिकिड़ो शख़्स, पोड़ो शख़्स हुयो जंहिंखे गोॾ पातल हुई ऐं चैंपल पातल हुया। उहो शख़्स क़ुर पाक खे मथे में खणी ऐं जेको आहे सो घुमाईंदो वतंदो। छाजे करे घुमाईंदो हुयो? जो उन टाइम में धाड़ेलनि जो तमामु वॾो उरूज हूंदो हो, दादू ज़िलो ऐं जेको आहे सो मोरे ज़िले में तमामु घणो जेको आहे सो धाड़ेलनि जो दौरु हूंदो हुयो। पोइ उते चोरियूं चकारियूं करे पोइ शाम जे टाइम ते माण्हू वञी होटलनि ते वेही चांहि वग़ैरह पीअंदा हुया ऐं कमे कारे ईंदा हुया शहर में। त उन पोड़े शख़्स क़ुर पाक मथे ते खणी ऐं घुमायो पियो। छाजे करे? जो पोड़े शख़्स जी हिकु मेंह चोरी थी वई हुई, जंहिंजे करे जलाल चांडे उन शख़्स खे ॾिठो त पंहिंजे साले गुलाम सेन खे चयईं त बाबा हिन पोड़े शख़्स खे सॾु कर त ॾिसूं त हिन सां छा मामिलो आहे। त पोइ उन पोड़े शख़्स सॼी हक़ीक़त जलाल चांडे खे ॿुधाई त भाई क़ुर पाक मां इन जे करे खणी घुमायां पियो त में चोरी थी वई आहे, सुहा में आहे, मां इन जे करे क़ुर पाक घुमायां थो त शाम जो टाइम आहे चोरियूं चकारियूं जेके कंदड़ चोर आहिनि उहे हिन वक़्तु होटलनि ते या ओस पास में ईंदा। इन जे करे मन कंहिंखे गैरत अचे हिन क़ुर पाक मूंखे मोटाए ॾियनि ऐं मुंहिंजी चोरी मूंखे मोटाए ॾियनि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ जलाल चांडे पंहिंजे साले खे चयो, गुलाम सेन खे, त बाबा हिन खां क़ुर पाक वठि। पोइ जलाल चांडे उन शख़्स सां मुखातिब थींदे चयो त चाचा मां न चोरनि जो साथीदार आहियां, न मूंखे चोर को सुञाणनि था, न मुंहिंजो को अहिड़नि माण्हुनि सां वास्तो ई आहे। लेकिन ख़ुदा करणी ऐं हिन क़ुर जे सदिके तूं अॼु जेको आहे सो फलाणो ॾींहं ते अचिजांइ, असांजे ॻोठ में पिड़ी लॻंदी आहे, तोखे फी सबीबिल्लाह ऐं हिन क़ुर पाक जे सदिके तोखे में वठी ॾींदुसि मां, जेका वञी तूं पंहिंजे घर धारजांइ ऐं खीर बचनि खे पीआरजांइ। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं उहो ॾींहुं थियो जलाल चांडे वटि उहो शख़्स वञी पुॻो त जलाल चांडियो बि तयारु थी पंहिंजे साले जे हमराह वञी पिड़ीअ ते हिन खे चयूं उन शख़्स पोड़े खे त बाबा जेका में तोखे वणे उहा में हितां का, तोखां जेका दिलि चवई उहा का। त दोस्तो उन शख़्स वञी भले मां भली में पंहिंजे लाइ पसंदि कई, जेका उन टाइम में कमो बेश 5000 में उहा में मिली हुई, जेका हिन वक़्तु कमो बेश 5 खां 4 लख रुपए जी उहा में हुई, जेका उन टाइम में 5000 में उहा में जलाल चांडे। त दोस्तो उहा में अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उन शख़्स खे वठी ॾिनो। उहो शख़्स तमामु ख़ुशि थियो ऐं जलाल चांडे उन शख़्स खे चयो त बाबा जे अगरि तोखे उहा में जेका तुंहिंजी चोरी थी वई आहे, जे अगरि उहा तोखे में मिले त उहा बि तूं वञी झलजांइ। हे जेका में तोखे मूं वठी ॾिनी आहे इहा क़ुर पाक जे सदिके तोखे मूं वठी ॾिनी आहे, वञी पंहिंजे बचनि खे खीर पीआर ऐं मुंहिंजे लाइ वञी दुआऊं घुरिजांइ। दोस्तो जलाल चांडियो अलाह लोक माण्हू हुयो ऐं जलाल चांडे जो क़ुर पाक सां ऐं अल्लाह जे वलियनि सां तमामु घणी मोहबत हूंदी हुई। ऐं जलाल चांडियो पंहिंजी ज़िंदगीअ में सोचींदो त का न का जेको आहे सो नेकी अहिड़ी कयां जेका अॻिते हली मूंखे कमु ॾिए। दोस्तो अल्लाह ताला जे अगरि चाहियो त इन ई नेकीअ जे सदिके अल्लाह ताला जलाल चांडे जूं सभई जेको कोतायूं ऐं कतायूं आहिनि उहे माफ़ु करे छॾींदो ऐं इन हिकिड़े नेकीअ जे करे जलाल चांडियो मग़फ़िरत जे हामिल थी वेंदो। दोस्तो जलाल चांडियो सखी शख़्स हूंदो हुयो ऐं जलाल चांडे जे ओताक में जेसिताईं को महिमान न ईंदो हुयो तेसिताईं जलाल चांडियो मानी न खाईंदो हुयो। जलाल चांडे जा किस्सा ऐं जलाल चांडे जूं कहाणियूं हिंद सिंध में मशहूरु आहिनि ऐं जलाल चांडे जा किस्सा तव्हां हिन वक़्तु बि यूट्यूब ते अगरि जे सर्च कंदो त हज़ारनि जी तादाद में जलाल चांडे जा किस्सा मौजूदु आहिनि। जलाल चांडियो सखीअ सां गॾोगॾु तमामु हिकु नेक दिलि माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडे जहिड़ो अहिड़ो शख़्स दुनिया में वरी को मुश्किलनि सां पैदा थींदो। त वरी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
वीडियो खे लाइक कई शेयर